आगाह कयो कि दादलगारी वेझो गौराबाद वटि महर बिरादरी जे ॿिनि में झेड़ो थियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। असां ख़बर शेयर पिया कयूं झड़ींदड़ धुरनि हिक ॿिए जे घरनि खे बि बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। अपडेट कयूं पिया दादलगारी वेझो गौराबाद वटि महर बिरादरी जे ॿिनि में झेड़ो थियो आहे। 6 ॼणा ज़ख़्मी थिया आहिनि। झेड़ींदड़ धुरनि हिक ॿिए जे घरनि खे बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो, जिथे खेनि तिबी इमदाद फ़राहम कई पई वञे। अवां साईं ख़बर पहुचायूं पिया दादलगारी मां गौराबाद वटि महर बिरादरी जे ॿिनि में ज़मीन जे मामले तां झेड़ो थियो आहे। 6 ॼणा रतोरत थी पिया आहिनि। झड़ींदड़ धुरनि हिक ॿिए जे घरनि खे बि बाहियूं ॾेई छॾियूं आहिनि, जॾहिं त ज़ख़्मियुनि खे इस्पताल मुंतक़िल कयो वियो आहे। तफ़सील वठंदासीं दादलगारी मां अमजद लगारी खां। अमजद, आगाह कजो, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुलु, मां तव्हांखे ॿुधाईंदो हलां त दादलगारी वेझो ॻोठ अलबख्शमार मतुजे में मतुजा बिरादरी जे ॿिनि धुरनि ग़ुलाम क़ादिर मतुजो ऐं दुलो उमर मतुजे धुरनि में 11 एकड़ ज़मीन जी मालिकी तां झेड़ो थियो आहे, जंहिंमें ग़ुलाम क़ादिर जी धुर जो ग़ुलाम क़ादिर पाण, ग़ुलाम क़ादिर गाजी, ग़ुलाम हैदर महर, अब्दुल लतीफ़ ज़ख़्मी थिया आहिनि, जॾहिं दुलो उमर जी धुर जा नूर हसन, खियो, अली गौर ऐं रज़ा मोहम्मद ज़ख़्मी थिया आहिनि। होॾां राब्ते करण ते ग़ुलाम रसूल ॿुधायो त असांजो 11 एकड़ जी ज़मीन तां जेको झेड़ो हलंदड़ हो ऐं जंहिंजो अदालत सगोरी में फ़ैसिलो बि हलंदड़ हो, उनजे बावजूद बि दूले महर जी धुर जेको आहे उन्हनि ज़बरदस्ती जेको आहे उहो 60 खां वधीक माण्हुनि जेको हमिलो करे कयो आहे। ठीकु आहे अमजद, वॾी महिरबानी अव्हां जी तफ़सील खां आगाह करण लाइ।